नाज़रीन, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शेख हयाज़ सिंध जी सुञाणप ऐं असांजो फ़ख़ुरु आहे। हुन जो इल्मी ऐं अदबी विरसो सिंध समेत पूरे पाकिस्तान ऐं सॼी इंसान ज़ात लाइ अणमुल आसासो आहे। अयाज़ मेले जे हवाले सां जारी कयल पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शेख हयाज़ जी सोच ऐं ॾाहप खां मुतासिर हो। उहो ई सबबु आहे जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में शेख हयाज़ खे सिंध जी सभ खां वॾी मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु कयो। क़ाइद अवाम जे अहिड़े क़दम पुठियां इहो तदबर हो त मुल्क जे नौजवान नसल जे इल्मी ऐं फ़िक्री आबियारी जे महानदारी शेख हयाज़ अहिड़े क़दावर आलिम ऐं फाज़ल जे हथ हेठि हुजणु घुरिजे। पीपी चेयरमैन चयो आहे त मुंहिंजे लाइ इहो क़ाबिले फ़ख़ुरु आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे शेख हयाज़ जो एहतराम करण ऐं संदसि फ़न ऐं फ़िकर खे मन्ता ॾियण वारे वाट ते सदाईं क़ाइमु रही आहे। हिकु पासे सिंध जी अवाम हुकूमत शिकारपुर में शेख हयाज़ यूनिवर्सिटी क़ाइमु करे अज़ीम शाइर खे भेटा पेश कई आहे त ॿिए पासे सक़ाफ़त खाते पारां शेख हयाज़ जा लॻभॻि समूरा किताब छापे हिकु अज़ीम इल्मी सरमाए खे महफ़ूज़ कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सुजाग समाज कॾहिं बि पंहिंजनि हीरनि खे नाहिनि विसारींदा। शेख हयाज़ जी शाइरी अमर आहे ऐं हू सदाईं असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो। पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में वधीक चयो आहे त अयाज़ मेले जे ऑर्गेनाइज़र खे हिन कावज ते ख़राज तहसीन पेश करियां थो ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां लगातार कामयाबी सां मुनक़िद करण ते वाधायूं पेश करियां थो। नाज़रीन, हिकु रवैया रवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शेख हयाज़ सिंध जी सुञाणप ऐं असांजो फ़ख़ुरु आहे। हुन जो इल्मी ऐं अदबी विरसो सिंध समेत पूरे पाकिस्तान ऐं सॼी इंसान ज़ात लाइ अणमुल आसासो आहे। अयाज़ मेले जे हवाले सां जारी कयल पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शेख हयाज़ जी सोच ऐं ॾाहप खां मुतासिर हो। उहो ई सबबु आहे जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में शेख हयाज़ खे सिंध जी सभ खां वॾी मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु कयो। क़ाइद अवाम जे अहिड़े क़दम पुठियां इहो तदबर हो त मुल्क जे नौजवान नसल जे इल्मी ऐं फ़िक्री आबियारी जे महानदारी शेख हयाज़ अहिड़े क़दावर आलिम ऐं फाज़ल जे हथ हेठि हुजणु घुरिजे। पीपी चेयरमैन चयो आहे त मुंहिंजे लाइ इहो क़ाबिले फ़ख़ुरु आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शेख हयाज़ जो एहतराम करण ऐं संदसि फ़न ऐं फ़िकर खे मन्ता ॾियण वारे वाट ते सदाईं क़ाइमु रही आहे। हिकु पासे सिंध जे अवामी हुकूमत शिकारपुर में शेख हयाज़ यूनिवर्सिटी क़ाइमु करे अज़ीम शाइर खे भेटा पेश कई आहे त ॿिए पासे सक़ाफ़त खाते पारां शेख हयाज़ जा लॻभॻि समूरा किताब छापे हिकु अज़ीम इल्मी सरमाए खे महफ़ूज़ कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सुजाग समाज कॾहिं बि पंहिंजनि हीरनि खे नाहिनि विसारींदा। शेख हयाज़ जी शाइरी अमर आहे ऐं हू सदाईं असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो। पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में वधीक चयो आहे त अयाज़ मेले जे ऑर्गेनाइज़र खे हिन कावज ते ख़राज तहसीन पेश करियां थो ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां लगातार कामयाबी सां मुनक़िद करण ते वाधायूं पेश कयां थो।